असांजी सिंध जो सुरीलो ऐं बहितरीन शाइर शाह अब्दुल लतीफ़ पिटाई रहमतुल्लाह अलैह जेको असांजे विच में हाणे न रहियो आहे, पर उन जूं यादूं, उन जा रिसाला ऐं उन जी मज़ार असां लाइ हिकु बहितरीन ख़ुदा जी नेमत ऐं तोहफ़ो आहे, जंहिंमां कुझु बेत अहिड़ा आहिनि जेको असांजी ज़िंदगीअ में तबादलो आणे सघनि था, जंहिं सां असां ॿुधी ऐं उन खे महसूसु करे ॾाढी ख़ुशी महसूसु कयूं था। शाह जो रिसालो बेत नंबर 1 में शाह साहिब फरमाइनि था, अव्वल अल्लाह आलिम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत से काहिम आहे क़दीम, वाली वाहिद वादहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चए हम्द हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह चवनि था त पहिरीं नालो साईं जो सभु कुझु ॼाणींदड़, सभ खां वॾो ऐं सारे जहान जो मालिक आहे। हू सगारो पंहिंजे ई सग सां असल खां मौजूद आहे ऐं सभ खां आगाटो आहे। हू जग जो वाली आहे, हू हिकु आहे ऐं सभिनी जो पालींदड़ ऐं बाझारो आहे। इन्हीअ सचे साईं जी सारा ॻाए ऐं इन्हीअ ॾांहीं साहिब जी वाखाण कर। हू मेहर भरियो पंहिंजे कारीगरीअ सां सारे जहान जो संसार थो जोड़े। शाह साहिब बेत नंबर 2 में फरमाइनि था त वहदहू ला शरीक लहू, जिन ओतोसीं ईमान तिन मञो मुहम्मद कारणी, कल्ब साण लिसान ओए फाइक में फरमान, अवतड़ कहन ओलिया। मतलब त शाह साईं चवनि था, जिन वेसां सां ईअं चयो त हू हिकु आहे ऐं को बि संदसि सानी नाहे, तिन दिल तोड़े ज़बान सां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञियो, जो दुनिया जे पैदा थियण जो कारण आहे। उहे वॾे मर्तबे वारा जे हमेशा धणीअ जे हुकुम में रहंदड़ आहिनि, से कॾहिं बि उबते तड़ गुमराहीअ ॾांहुं घुलिजी न विया। शाह साहिब बेत नंबर 3 में फरमाइनि था, अवतड़ कहन ओलिया, सुतड़ वया सालिम, हेकाई हेक थिया अहदसी आलिम, बे बहा बालिम, आगे कया अॻियाई। मतलब त साईं चवनि था, उहे सालिम ऐं साफ़ दिल वारा कॾहिं बि उबते तड़ ॾांहुं घुलिजी न विया, पर सलामतीअ सां वञी
सुणाई तड़ ते रसिया। सची ॼाण वारा हिक दणीअ सां हिक थी विया। दणीअ असल में ई हिननि खे अमला ऐं आला करे छॾियो हो। साईं जन चौथे बेत में फरमायो, आगे कयां अॻे ही नसूरोई नूर, ला खौफ अलैहिम वलहुम यहज़नून। सचन कोन्हे सूर, मौला कयो मामूर। अंग अज़ल में उन्हे जो मतलब त साईं जिन चवनि था दणीअ हिन खे सरपा नूर करे छॾियो हो। इन्हे खे न को खौफ आहे न को ॾुख रसंदनि। सचनि इंसाननि खे को बि दर्द नथो रसे। दणीअ असल में ई संदन बख़्त बाला करे छॾियो हो। बेत नंबर 5 में साईं जिन फरमायो आहे, वाद हुजे वधिया इल्लल्लाह सी ओरी, हयो हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरी। मार्फत जी माठ सी ॾिसां दर डोड़ी, सुख न सुता कॾहिं वेई न वोड़ी। कुल्हायूं कोरी आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। मतलब त साईं जिन फरमाइनि था, जे सालिक हिक दणीअ जे हिकड़ाईअ जा कुठला आहिनि, से उहो ई दौर पिया कनि त सिवाय साईं जे ॿियो साईं न आहे। हो पंहिंजो हूअ हक़ीक़त सां हिक करे तरीक़त रूहानी राह जी वाट ते तोड़ तक ख़बरदारीअ सां पिया हलनि। हो सची ॼाण मार्फत वारे सन सां रूहानी विलायत पिया ॻोल्हिनि। हू कॾहिं बि सुख नथा सुम्हनि ऐं वेसर में वेही नथा ॻारिनि। शाह साहिब थो फरमाए त नीह वारा पंहिंजा सर कुल्हनि तां कपियूं छॾनि, हो पंहिंजे हस्तीअ खे वढियो छॾनि। दोस्तो, अगर ये वीडियो तव्हांखे वणी हुजे त इंशाअल्लाह मिलूं था पोइ नेक्स्ट वीडियो सां गॾु। तेसि ताईं अगर असांजो चैनल सब्सक्राइब न कयो हुजे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे दबायो, जीअं असांजी हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।